अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरा HRJDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उन्नड़ खानवाना मां ख़बर शामिल कयूं था। परवेज़ हुसैन भंड जी देहात शहर में अचानक टांडे जे चिणग लॻण सबबि 5 घरनि समेत 2 औताकनि खे बाहि लपेट में आणे छॾियो, जॾहिं त कोरो माड़े चो, ॿुढो माड़े चो, भूरो माड़े चो ऐं ॿियनि जा घर सड़ी कोयले जो रख थी विया ऐं घर में पियल लखीं रुपयनि जे माले जो सामान सड़ी रख थी वियो। होॾां अरबाब कोरी ऐं मोहम्मद हाशिम सूमर जो औताकुनि खे पिण बाहि लॻी वई, जंहिं सबबि घर में पियल खाइण पीअण समेत ज़रूरी सामान सड़ी रख थी वियो, जॾहिं त आबिद राजपूत जे 100 मण बुह खे पिण बाहि लॻी ऐं खाल राजपूत जो पिण सामान सड़ी रख थी वियो। होॾां मेरापुर टाउन में फायर ब्रिगेड जो अमलो अॻो निंड सुतल फायर ब्रिगेड जे लाइ फोन कई, जिते हिननि जा नंबर पिण बंदि हुआ ऐं फायर ब्रिगेड जूं गाॾियूं न पहुतियूं। होॾां ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण मुड़सी करे बाहि विसाइण में मसरूफ़, वधीक घर सड़ण खां बचाइण जी कोशिशि कई वई, जॾहिं त कंडियारो तलको मां फायर ब्रिगेड अमलो पहुची वियो ऐं बाहि ते ज़ाब्तो आंदो वियो। HRJDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि जी अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।